अवलम यहदि लिल्लज़ीना यरिसूनल अर्ज़ मिन बअदि अहलिहा अल्लौ नशाअु असबनाहुम बिज़ुनूबिहिम व नतबअु अला क़ुलूबिहिम फहुम ला यस्मऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। तिलावत करद आयत मुबारका में अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे दावत फ़िक्र ॾिनो आहे भला इहे पाण खां पहिरियनि खां नसीहत ऐं इबरत छो नथा वठनि। जिन अल्लाह तबारक व तआला जी पहिरीं नाफ़रमानी कई त अल्लाह जे ॾमर ऐं ग़ज़ब जे हेठि आया। क़ौम नूह नाफ़रमानी जे करे तबाह थी, त उनखां बाद में क़ौम आद आई, त क़ौम आद क़ौम नूह खां सबक़ छो न वरितो। वरी क़ौम समूद क़ौम हूद खां सबक़ छो न वरितो। वरी क़ौम लूत क़ौम समूद खां छो न सबक़ वरितो। वरी उनखां बाद में क़ौम शुएब आई, असहाब ऐका, उन्हनि वरी पहिरियों खां सबक़ छो न वरितो, क़ौम लूत खां सबक़ छो न वरितो। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके मुशरिकीन मक्का जा सरकर्दा अबू जहल, अबू लहब, उतबो, शोबो, मुग़ीरो, उन्हनि भला पहिरियनि क़ौमुनि खां सबक़ छो न वरितो जिन बि अंबिया किराम जी मुखालफ़त कई, अल्लाह जी नाफ़रमानी कई, दीन हक़ जी तकज़ीब कई, अल्लाह सभिनि खे शरीक बणायो, त पोइ उन्हनि जो अंजाम आख़िर तबाही आहे। त उन्हनि मां ही नसीहत पकड़नि हा, उन साॻी ज़मीन ते ही रहनि पिया जंहिं ज़मीन ते हू पहिरियां रहिया। उन्हनि जो कब्ज़ो, उन्हनि जी मिल्कियत, उन्हनि जी हुकूमत, उन्हनि जो रोब, उन्हनि जो ताब, उन्हनि जो दबदबो, उन्हनि जो करो फर, जॾहिं उन्हनि जो करो फर न रहियो त भला छो अवां जो बि करो फर रहंदो। पतन न, जॾहिं हीअ सभु शइ हलाकत ॾे वञे पई त पहिरियनि खां माण्हू इबरत पकड़े। अच्छा, वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह हिते लिखियो आहे त इंसान जी ग़फ़लत जा टे सबब आहिनि। पहिरियों हिजाब तबा, माना इंसान जी मिज़ाज जो पर्दो, तबीयत जो पर्दो। इंसान पंहिंजे मिज़ाज सां मुवाफ़िक़त कंदो आहे, खाइणु आहे, पीअणु आहे, उथणु आहे, वेहणु आहे, घुमणु आहे, बंगलो हुजे, गाॾी हुजे। पोइ हाणे इन ई पंहिंजे तबीयत ऐं पंहिंजे जिस्मानी जेको आहे कि जिस्म खे राहत पहुचाइण जे लाइ जेके मादी असबाब आहिनि उन्हनि जे पोयां लॻे थो, खाधो सुठो हुजे, राज सुठी हुजे, घर सुठो हुजे, बैंक बैलेंस हुजे। पोइ इन ई चकर में इंसान जो अॻिते वञे थो त पोइ हराम ऐं हलाल जी तमीज़ बि ख़तमु थियो वञे थी। आहिस्ते आहिस्ते अल्लाह जे अहकामात खां ग़फ़लत थियो वञे थी ऐं बानो ग़ाफ़िल थी। ऐं ॿियो सबबु शाह साहब लिखियो आहे त रसूमात जो पर्दो आहे। जो बानो अचे थो दुनिया में त पोइ इन्हनि रवाजनि ऐं रस्मुनि में पियो वञे। शादी जूं रस्मूं, भई गमी जूं रस्मूं, उन खां पोइ जेके अबाणा तौर तरीक़ा नमूना, पोइ बसि हाणे उहो पुराणनि तरीक़नि ते ई ऐं जेको ॿी मुआशिरे में जेके रस्मूं हलनि पियूं, जेके तरीक़ा हलनि पिया राइज आहिनि, उन्हनि तरीक़नि खे वठे थो ऐं दीन हक़ खे सम्झे करे ऐं दीन हक़ जे मथां ऐं अल्लाह तबारक व तआला जी फरमान बरदारी पैरव वारी ज़िंदगी कोन थो गुज़ारे। बसि उनखे जेको मुआशिरे में जेका शइ मिले पई, जीअं मुआशिरे जो रंग ॾिसे पियो, जेॾां दुनिया वञे पई, हीअ बि ओॾां वञे पियो। ऐं टियों साईं फरमायो त हिजाब ही आहे हक़ खां ग़ाफ़िल थियण जे लाइ, पर्दो ही ओट ही आहे जो सूए मार्फत आहे। इंसान अल्लाह तबारक व तआला खे सही नमूने सां सुञाणे नथो सघे। जॾहिं बानो रब खे सही नमूने सां कमा हक़ूं सुञाणे नथो सघे त पोइ बि बानो ग़फ़लत ॾे वेंदो आहे ऐं रब जी नफ़रमानी ॾे वेंदो आहे। पोइ सूए मार्फत जा ॿ तरीक़ा आहिनि। त बाद में अल्लाह खे कोन सुञातऊं त उन्हनि वरी अल्लाह खे मख़लूक सां तशबीह ॾिनो। हाणे मख़लूक आहे इंसान, त इंसान जी ज़ाल बि आहे, ॿार बि आहे, पुट बि आहिनि, नियाणियूं बि आहिनि। त कुझु अहले किताब अची करे अल्लाह तबारक व तआला खे इंसान सां तशबीह ॾिनो, पोइ वरी अल्लाह जे लाइ ज़ाल बि साबित कयूं, अल्लाह जे लाइ पुट बि साबित कयूं, नियाणियूं बि साबित कयूं। ईसाइन बीबी मरियम सलामुल्लाह खे नऊज़ुबिल्लाह अल्लाह जी घरवारी चयो, हदीसा अलैहिस्सलाम खे नऊज़ुबिल्लाह अल्लाह जो पुटु चयो, यहूदिन उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु चयो, मुशरिकीन मक्का फ़रिश्तनि खे अल्लाह ताला जो नियाणियूं चयूं वग़ैरह। हालांकि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात अक़दस जो है वलम यकुल लहू कुफुवन आहे, अहद आहे
उन जे सानी मट बराबरि की शइ थी नथी सघे। लईस कमिस्लिही शयुन, उन जहिड़ो काइनात में केरु आहे ई कोन। फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल, उन जे लाइ तव्हां मिसाल ऐं तशबीहूं बयानु न कयो। पर इंसान तशबीहात में आयो ऐं अल्लाह जी तशबीह नई मख़लूक सां गुमराह थी पियो। पोइ अल्लाह सां गॾु ॿियनि खे शरीक बणाए छॾे। बीबी मरियम जे लाइ चऊं त भई हीउ बि ख़ुदा, हद ईसा अलैहिस्सलाम जे लाइ चऊं त इहो बि ख़ुदा, हद उज़ैर अलैहिस्सलाम जे लाइ चऊं त इहो बि ख़ुदा। ऐं ॿियो वरी तरीक़ो हीउ आहे सूए मारिफत जो अल्लाह ताला जो जेके सिफ़ात ख़ास आहिनि उहे वरी मख़लूक में मञनि। अल्लाह क़ादिर मुतलक़ आहे, अल्लाह आलिमुल ग़ैब आहे, अल्लाह हाजत रवा आहे, रब मुश्किल खे टारण वारो आहे, अल्लाह तबारक व ताला ई बिगड़ी खे बनाइण वारो आहे, अल्लाह तबारक व ताला जो हर शइ जे मथां कब्ज़ो ऐं कुदरत आहे, औलाद सिहत बीमारी सभु अल्लाह जे हथ में आहे। पोइ इहे सिफ़तूं वरी मख़लूक में, मख़लूक जे लाइ आलिमुल ग़ैब जो अक़ीदो, मुख़्तार कुल जो अक़ीदो, ही क़बर वारा असांखे पुटु था ॾियनि, औलाद था ॾियनि, सिहत था ॾियनि, बीमारी था ॾियनि। ऐं मख़लूक मां वरी जॾहिं पाणे नफ़े ऐं नुक़सान वारो अक़ीदो रखियो त पोइ बि अल्लाह तबारक व ताला जी नाफ़रमानी ऐं ग़फ़लत में हलियो वियो। बहरहाल इन आयत मुबारक में बाने खे दावत फ़िक्र ॾिनो वियो आहे त तूं गाफ़िल न थी, बल्कि जंहिं ज़मीन ते तूं रहीं पियो इन ज़मीन जा जेके पहिरीं वारिस हुया त उन्हनि जी ज़िंदगी मां इबरत वठ। फरमाया अवलम यहदि लिल्लज़ीना यरिथूनल अर्ज़ मिन बादि अहलिहा, छो न रहनुमाई वरितऊं उन्हनि शख़्सनि जेके वारिस थिया आहिनि ज़मीन जा, बाद अहल इन्हनि जे पहिरीं जेके इन्हनि ज़मीन जा वारिस हुया उन खां बाद में ही वारिस थिया आहिनि। अल्लहु नशाउ असबनाहुम बिज़ुनूबिहिम, असां उन्हनि क़ौमुनि खे जो अज़ाब ॾिनोसीं उन्हनि मां इहा शइ साबित थी चुकी आहे बिल्कुलु वाज़े अंदाज़ में। असबनाहुम बिज़ुनूबिहिम, असां जॾहिं बि इन्हनि जे अज़ाब जे गुनाहनि जे सबबु अज़ाब ॾियनि चाहियूं त ॾेई सघूं था। वनतबउ अला क़ुलूबिहिम फहुम ला यसमऊन, मोहर हणंदा आहियूं असां इन्हनि जे दिलनि ते, फहुम ला यसमऊन, पोइ इहे ॻाल्हि खे कोन वठंदा। इंसान जॾहिं सरकशी में, इनाद में, हठधर्मी में, ज़िद्दियत में ईंदो आहे त ज़िद्दियत जी बिना ते उन जी दिलि ते मोहर लॻी थी पए ऐं पोइ उनखे सही रस्तो नज़र अचे थो। पंहिंजो ज़िद छॾे थो, हठधर्मी छॾे थो ऐं थोरो गौर फ़िक्र करे थो, थोरो सोचे थो त अल्लाह तबारक व ताला हिदायत जे दर खोले थो। पर जेकॾहिं माण्हू ज़िद्दियत में इनाद ते आहे त पोइ उनखे जॾहिं हू ज़िद ऐं पंहिंजी हठधर्मी छॾे ई नथो त पोइ उनखे जेकॾहिं सही ॻाल्हि सम्झ में अचे या हू सही ॻाल्हि खे वठे त वठे कीअं। अगरि जो हिकु शइ सही शइ सम्झ में अची सघे वञे पर हू वठंदो कोन। जीअं अबू जहल आहे, अबू लहब आहे, उन्हनि जे लाइ रिवायत में अचे थो त हक़ उन्हनि खे सम्झ में अची चुको हुयो, पर सिर्फ़ु उहा हठधर्मी, ज़िद्दियत, इनाद ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ ऐं पंहिंजी सरदारी जो फ़िक्र, इन शइ उन्हनि खे कल में खां रोके रखियो हो। दुआ त अल्लाह तबारक व ताला असांखे हसद खां, बुग़्ज़ खां, इनाद खां, हठधर्मी खां